लतीफ़ जो पैगाम ही है जीअं दरिया सिंध तो इहा हक़ीक़त आहे ऐं असां क़ौमी कारकुन हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहियूं त सिंध में ॿ दरिया वहंदा आहिनि हिकिड़ो सैयद दरिया जेको क़ौमी कारकुननि जे दिलनि में सफ़र कंदो आहे ऐं ॿियो सिंधू दरिया जेको ज़मीननि में सैराब कंदो आहे त साईं जीएम साहिब जहिड़े माना त लतीफ़ जो पैगाम खणी पैगाम लतीफ़ किताब लिखी लतीफ़ खे नए अंदाज़ में हुनखे पढ़े करे हिकिड़ो मुज़ाहिमती शाइर करे पेश कयो आहे जो अॼु जे नौजवान जी ज़िम्मेवारी आहे उहो बि लतीफ़ जा मुज़ाहिमती सफ़र हुनजा पंध पेचरा लतीफ़ जो मज़हब लतीफ़ जी शऊरी जेका वुसत आहे उनखे सम्झे हिते लतीफ़ अवल अलीम खां ॿाहिरि आहे ई कोन पर बाबा इन ई सुर में हेठां ईंदो त तव्हांखे साॻिया बेत मिलंदा त जेको आहे सो मौत कबिलो तन ॾिठो जन दुखीअ खे या सर ढूंढियां धड़ न ला धड़ ढूंढियां सिर न हथ करायूं आङुरियूं वया कपजी कान वदत जे वया से वॾिया या जेको आहे सो मां सवेल हिकिड़ो बेत पढ़ियुसि त कोन्हे अघ अहिड़ो जहिड़ी मोहबत मन उबियूं ओरे पार ॾे कूड़ियूं कथ पुछनि नदी तन नेड़ थिए जे रीह तुरहे तरनि माना जेके तरण जे औज़ार खां बग़ैर माण्हू तरंदा आहिनि उन्हनि जे लाइ नदी नेड़ थी वेंदी आहे माना दुनिया सॼी जो को बि माण्हू लतीफ़ हिकिड़ी उल्टी ॻाल्हि कंदो आहे जेका ॻाल्हि आम सम्झ में न ईंदी आहे जे माण्हू हिकिड़े पासे जो हूंदा आहिनि समाज हिकिड़े पासे जो हूंदो आहे लतीफ़ जो जेको पैगाम आहे उहो हुन खां उपतड़ हूंदो आहे ही कन गाॾो विकिणी कन की ॿिया गिनेज तनी साण सुणेज परियां सिंधी ॻाल्हिड़ी या हक़ल हक़ीक़त जी ॿोड़ो थी ॿुधेज अंधो थी पसेज मुशाहिदो महबूब जो त माण्हू अखियुनि सां ॾिसंदा आहिनि लतीफ़ जो पैगाम दिलि सां ॾिसी सघिजे थो सचाईअ सां ॾिसी सघिजे थो मुख़लिसीअ सां ॾिसी सघिजे थो त जेसि ताईं असीं पाण पंहिंजे कल्ब ते पंहिंजे शख़्सियत ते पंहिंजे वजूद खे डी क्लास नथा कयूं जीअं शायदि वॾो माण्हू इन जे करे कोन्हे त उहो सैयद आहे पर उन जे करे आहे त उहो आम माण्हुनि जे मसइलनि जी ॻाल्हि थो करे हेतिरो बि जतो ई भले जागीरदार हुजे पर जॾहिं हुन पाण खे डी क्लास करे अवाम सां गॾु जुड़ियो तॾहिं उहो अज़ीम माण्हू थियो हशू केवल रामाणी हुजे ॾियाराम किदूमल हुजे या जेको आहे पुरसराम हुजे पाण सभिनीनि खे पढ़ूं था सूर्य बादशाह इन करे कोन था पढ़ूं त हुनजा हज़ारे हुर मुरीद आहिनि पर इन करे पढ़ूं था त उहो अंग्रेज़नि सां विड़ियो हुयो उहो वतन जो मुआफ़िज़ हुयो उहो असांजे नंगनि ऐं दंगनि जी हिफ़ाज़त जी हुन ॻाल्हि कई सो लतीफ़ जो पैगाम पंहिंजे वजूद खे डी क्लास करे पंहिंजी शख़्सियत खे डी क्लास करे सिंधियत सां जुड़णु आहे त जेको माण्हू सिंधियत सां जुड़ंदो सिंध हुनखे मान ॾींदी अयाज़ गुल जे सतन वांगुरु त मिटीअ खे मान जे ॾींदे मिटीअ जो मान थी वेंदे जॾहिं तो इश्क खे सम्झो तॾहिं इंसान थी वेंदे